ॿारनि जी ॻाल्हि निकिती आहे ऐं साले ॿारनि जी ॻाल्हि निकिती आहे त कंहिं लोक शाइर जो हिकिड़ो शेर यादि थो अचे। भली ॼायूं माउरूं संदियूं साले हन, भली ॼायूं माउरूं संदियूं साले हन, महशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, ॿियनि वेचारियुनि त उजागाई अजाया कया। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजी जंहिं भेण खे डॉक्टर साजिदा परवीन साहिबा, ऐं तव्हां सां उन्हनि जो मुख़्तसिर तारुफ़ कराईंदो हलां। पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि सिंधी शोबे कराची यूनिवर्सिटी जूं, ऐं संदन PhD जो जेको मौज़ू आहे उहो आहे जदीद अदबी तनक़ीदी नज़रियनि जो सिंधी अदब ते असरु। GM सैयद जूं अदबी ख़िदमतूं, शाह लतीफ़ ऐं विलियम वर्ड्स जी शाइरीअ जो तक़ाबली जाइज़ो ऐं जदीद अदबी तनक़ीदी नज़रिया ऐं सिंधी अदब संद छपियल किताब आहिनि। संद ख़ासि मौज़ू जेको आहे तहक़ीक़ जो उहो आहे जदीदियत पुॼाणा, अदबी तनक़ीद ऐं अदबी तारीख़। अॼु पाण जंहिं मौज़ू ते असां वटि मक़ालो पंहिंजो पेश कंदियूं उहो मौज़ू आहे ॿार जी बहितर तरबियत में माउ जो किरदारु। आउं गुज़ारिश थो कयां डॉक्टर साजिदा परवीन साहिबा खे त पाण अची मौज़ू जी मुनासिबत सां असां सां मक़ालो पेश कनि। डॉक्टर साजिदा परवीन साहिबा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मोअज़्ज़िज़ महिमान, हाल में मौजूद भेणूं ऐं भाइर, अस्सलाम वालेकुम। मौज़ू निहायत हसास आहे ऐं उन ते ॻाल्हाइण लाइ तमामु घणो मवादु आहे। 15 मिंटनि में उन ते ॻाल्हाइणु ॾाढो ॾुखियो आहे, पर आउं कोशिशि कंदसि त पंहिंजे मौज़ू खे निभायां। सभ खां पहिरियां जेको बुनियादी सुवालु आहे उहो इहो आहे त ॿार जी तरबियत मां असां छा मतिलबु वठूं था। तरबियत मां मतिलबु असां इहो वठूं था त ज़िंदगीअ जी हर विख ते पंहिंजे ॿार जी न सिर्फ़ु जिस्मानी पर ज़हनी ज़रूरतुनि जी पूराईअ सां गॾोगॾु संदसि सलाहियतुनि खे भरपूर नमूने उसरण लाइ असां ॿार खे हिमथायूं। असां वटि हिकिड़ो आम तसवुरु आहे जेको सिंधी ख़ानदाननि में मूं घणे भाङे ॾिठो आहे। चयो वेंदो आहे, ॿारनि जे हवाले सां जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त औरतूं अक्सर चवंदियूं आहिनि त मां ई ॿार खे ॾाज में कोन खणी आई आहियां, जो हिननि जी तरबियत तालीम सभु मुंहिंजी ज़िमेदारी आहे, तूं बि हिननि जो पीउ आहीं, कुझु तुंहिंजी बि ज़िमेदारी आहे। त आउं इन ॻाल्हि खे हिते अॼु वाज़े करणु चाहींदसि त जेके भेनरूं इहा शिकायत कनि थियूं इहा सरासर ग़लति आहे। असांजा भाइर अॼु जे जंहिं कॉम्पिटिशन वारे दौर में जीअनि पिया, उते हू सुबुह जो 6 या 7 वॻे ड्यूटी लाइ निकिरनि था, को शाम जो 8 वॻे घर थो पहुचे, को 10 वॻे घर थो पहुचे। वर्किंग प्लेस जा कहिड़ा हैज़र्ड्स आहिनि, घर में वेठल औरतूं उन ॻाल्हि खे नथियूं सम्झनि। शायदि वर्किंग वुमेन्स उन शइ खे थोरो महसूसु करे सघनि थियूं या उन्हनि जे प्रॉब्लम्स खे उहे अंडरस्टैंड करे सघनि थियूं। त इहा हिकु माउ जी ज़िमेदारी आहे 100% ॿार जी तरबियत। जेकॾहिं ॿार जी तरबियत बहितर थिए थी त उनजो सॼो क्रेडिट माउ ॾे वञे थो, ॿार जी तरबियत बहितर नथी थिए त उन जी ज़िमेवार बि माउ आहे। हाणे औरत ते अकेले सिर ॿिनि अज़ीम ख़ुदाई मक़सदनि जी पूराईअ जी ज़िमेवारी आयद कई वई आहे। पहिरियों, हिकु नए वजूद खे जनमु ॾियण जी ज़िमेदारी, जंहिंसां उहा माउ जे रुतबे खे माणे थी। ॿियो, हिकु उस्ताद जी ज़िमेदारी। जी हा, बिल्कुलु, हिकु माउ ई हर इंसान जी पहिरीं अकेडमी ऐं उस्ताद हूंदी आहे। संदसि हंज में ॿार जी ज़िंदगीअ जी बुनियादी सिख्या थिए थी। विलियम रोस हिकिड़ो मशहूरु शाइर थी गुज़रियो आहे। हुन पंहिंजे क्लासिकी नज़म जंहिंजो उनवान आहे व्हाट रूल्स द वर्ल्ड, दुनिया ते कहिड़ी शइ हुक्मरानी करे थी, उन में हू लिखे थो त द हैंड, प्लीज़ गौर सां ॿुधिजो, द हैंड that rocks the cradle is the hand that rules the world। हथ जेको पींघो लोॾे थो उहो ई दुनिया ते हुक्मरानी करे थो। तव्हां इन्हनि सिटुनि मां अंदाज़ो लॻायो त हिकु कुटुंब में
माउ जो किरदारु केॾो न बुनियादी अहम ऐं मर्कज़ी हैसियत रखे थो। उहा माउ ई आहे जेका ॿार खे संवारे या बिगाड़े थी। माउ जी तरबियत ई ऐं सिख्या ई माशरे खे हिकु सिहतमंद या बीमार फ़र्द ॾेई सघे थी। कंहिं बि नस्ल ऐं क़ौम जी बहितर तरबियत ऐं तरक़ीअ जो राज़ बि इन में लिकियलु हूंदो आहे त उन माशरे जूं माइरूं केतिरियूं बाशऊर, बासलाहियत ऐं ॿार जी जिस्मानी तोड़े ज़हनी वाध वेझ जी घुरिजनि खां वाक़िफ़ आहिनि। साइंसी तहक़ीक़ मुताबिक़ ॿारनि जी वाध वेझ ॿिनि डोमेन्स जे अंदरि थिए थी। सभ खां पहिरियों जिस्मानी वाध वेझ या फिज़िकल डेवलपमेंट असां जंहिंखे चऊं था, ऐं ॿियो ज़हनी वाध वेझ या इंटेलेक्चुअल डेवलपमेंट। जिस्मानी वाध वेझ तमामु आसान आहे। उन में जेके बेसिक कंटेंट्स अचनि था उहे इहे आहिनि त हर ॿार खे बहितर ग़िज़ा मिले, लटो मिले, अझो मिले, कपिड़ो मिले, उनखे वर्ज़िश कराई वञे, वेतल सेंतल साफ़ु सुथिरो हुजे ऐं जिस्मानी तौरु इहे सभु शयूं उनखे फिज़िकली फिट कनि थियूं। ॿी आहे ज़हनी वाध या इंटेलेक्चुअल डेवलपमेंट। इन जो तालुक़ु सिधो सो ॿार जी इनफ़रादी शख़्सियत, संदसि सोच जे अमल, तसवुराती दुनिया ऐं ख़्यालनि ते आधारियलु हूंदो आहे। को बि ॿारु इन्हनि समूरनि जुज़नि जी साख़्त पंहिंजी माउ जी ॾिनल तरबियत मां जोड़ींदो आहे। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त ॿार जी बहितर तरबियत लाइ माउ जो किरदारु कहिड़ो हुअणु घुरिजे। एरिका कॉम्सर माहिर नफ़्सियात आहे, इन हवाले खां उहा लिखे थी, Mother's physical and emotional presence provides babies two things: protection from stress and emotional regulation. Both are important for healthy brain development. मतलब त माउ जी मौजूदगी निहायत अहम आहे। साइंस मुताबिक़ हर ॿार जी ज़िंदगीअ जा पहिरियां 3 साल ॾाढा इम्पॉर्टेंट ऐं क्रिटिकल हूंदा आहिनि। इन ई अरसे दौरान माउ जो फ़क़ति मौजूदु हुअण ई ॿार में तहफ़ुज़ जो अहसासु जाॻाए थो। ॿारु ज़हनी दबाव ऐं जज़्बाती बेज़ाब्तगीअ खां बचे थो। हाणे असां वटि सूरत हाल कहिड़ी आहे? 2 शयूं थियनि थियूं असांजे माशरे में। कॉम्पिटिशन जो दौरु आहे, असां ग्लोबल विलेज में रहूं था। हिन एज में औरत बि घर खां ॿाहिरि निकिरे थी ऐं मर्द सां इकनॉमिकली कॉम्पीट करे थी, यानी कि उहा वर्किंग वुमेन आहे। औरतूं 2 कैटेगरीज़ में विरहायल आहिनि। हिकिड़ियूं उहे जेके वर्किंग वुमेन्स आहिनि, जेके नौकरियूं कनि थियूं, ऐं हिकिड़ियूं उहे जेके घरनि में रहनि थियूं, हाउस वाइफ्स आहिनि। ॿिन्हिनि जी सूरत हाल ॾाढी क्रिटिकल आहे। उहा औरत जेका घर में आहे उन जी प्रिफरेंस छा हूंदी आहे? उहा चवंदी आहे त जल्दी जल्दी घर जो कमु करे वठां, घर साफ़ु सुथिरो हुजे, को महिमान ईंदो ॾिसंदो त कपिड़ा पिया आहिनि, जूता पिया आहिनि, गंदगी आहे त उहो छा इम्प्रेशन वठंदो। ऐं असां पंहिंजे उन घरदारीअ जी ज़िमेदारीअ में इहो महसूसु कोन कंदा आहियूं त असांजो जेको सरमायो आहे उहो असांजो ॿारु आहे। घर जी अहमियत पंहिंजी जॻह ते आहे, उनखे असां कंहिं सूरत में इग्नोर नथा करे सघूं, पर तव्हां जो जेको बेसिक एसेंस आहे उहो त तव्हांजो ॿारु आहे, उनखे तव्हां इग्नोर पिया कयो। असांजियूं जेके सिंधी भेनरूं आहिनि, मूं केतिरनि ई औरतुनि खे, इवन जेके पंहिंजी फैमिली जूं, पंहिंजे ख़ानदान जूं आहिनि, उन्हनि खे बि ॾिठो आहे ॿार खे चूसड़ियूं मुंहं में ॾींदियूं, फीडर ॾींदियूं, पींघे में विझी छॾींदियूं। कंहिं नंढे भेण भाउ खे चवंदियूं त हिनखे लोड वेही, ॿारु रोए थो, उनखे अटेंड नथियूं कनि ऐं पंहिंजे कमनि में मसरूफ़ लॻियूं पियूं आहिनि। जॾहिं त नफ़्सियात चवे थी त पंहिंजे ॿार खे अटेंड कयो, उनखे तव्हां खणो, सीने सां लाहियो, उन सां कचहरी कयो, ॻाल्हियूं कयो, उनखे तव्हां पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारियो त मां तुंहिंजी माउ आहियां ऐं तुंहिंजी कंहिं बि तकलीफ़ में तोखे सभ खां वेझी आहियां। पर हाउस वाइफ्स बि अहमियत ॾियनि थियूं घर खे, घर जे कमनि खे ऐं ॿियनि शयुनि खे। हाणे त टीवीअ खे बि घणी अहमियत मिले थी, जो ड्रामा वग़ैरह जेके हलनि था स्टार प्लस जा, असांजूं जेके घरेलू भेनरूं आहिनि उहे ॾाढे शौक़ सां ॾिसंदियूं आहिनि। कहाणियूं बि यादि हूंदियूं अथनि, टाइम बि यादि हूंदो अथनि त कहिड़े वक़्त ते कहिड़ो ड्रामो लॻंदो, कंहिंजी कहिड़ी कहाणी आहे।
सो असांखे इहो महसूसु करण जी ज़रूरत आहे त असांजी जेकी बुनियादी ज़िमेदारी आहे उहा कहिड़ी आहे। हाणे असां अचूं था वर्किंग वुमेन्स ते, उहे औरतूं जेके घर खां ॿाहिरि निकिरनि थियूं, नौकिरी कनि थियूं। मां सम्झां थी बींग अ मदर, मां बि हिकु माउ आहियां, उन हैसियत में मां इन ॻाल्हि खे महसूसु कयो आहे त औरत खे नौकिरी न करणु खपे, टू बी वेरी ऑनेस्ट। छाकाणि त जेकॾहिं औरत घर खां ॿाहिरि निकिरे थी त हूअ जेको हुनजो जेकी बुनियादी ज़िमेदारी आहे उन खां गाफ़िल थिए थी। छाकाणि त हिकु औरत जेका घर खां ॿाहिरि निकिती, 8 खां 10 कलाक ड्यूटी करे आई, बसुनि में लड़की घर पहुती ऐं घर में जॾहिं दाख़िल थी त घर जा पंहिंजा मसइला आहिनि, त पोइ उते हूअ सभ खां वधीक जेका सफरिंग ॾिए थी, या त पंहिंजे मुड़ुस खे थी ॾिए या पंहिंजे ॿार खे थी ॾिए। त इतां खां असां वटि हिकिड़ा जेके सीरियस मैटर्स या प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे शुरू थियनि था। ॿियो, औरतुनि खे 3 महीननि जी वर्किंग वूमेन्स जेके आहिनि उन्हनि खे 3 महीना मैटर्निटी लीव मिलंदी आहे, त तव्हां 3 महीननि जे लाइ पंहिंजे ॿार खे ॾिसो, लुक आफ्टर कयो, केयर कयो। हाणे स्वीडन जो मुल्क आहे जिथे जी औरतूं जेके आहिनि उन्हनि खे 18 महीना मैटर्निटी लीव ॾिनी वञे थी विथ पे। उनजो सबबु कहिड़ो आहे? सबबु इहो आहे, असां छो तरक़ी पज़ीर मुल्क आहियूं। उनजो रीज़न इहो आहे त असां बुनियादी शइ ऐं बुनियादी ॻाल्हियुनि खे अञा सम्झो ई कोन्हे। हू इन ॻाल्हि खे सम्झनि था त ॿार जेके मुस्तक़बिल जो आईंदो आहिनि या जिन जे हथनि में मुल्क जूं वागूं वञणियूं आहिनि, उन्हनि जी तरबियत केतिरी अहम आहे ऐं उहा तरबियत हिकु माउ करे सघे थी। इन करे उहा औरत जेका वर्किंग वुमेन आहे उनखे हू 18 महीना पघार सां गॾु मोकल ॾियनि था त तूं वञी पंहिंजे ॿार जी बहितर तरबियत कर। ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो जेको अहम मसइलो मूं ॾिठो आहे वर्किंग वुमेन्स जो, उहो इहो आहे त 3 महीननि खां पोइ जॾहिं ड्यूटी ते वञिणो आहे ऐं जॉइंट फैमिली सिस्टम में नथियूं रहनि, त पोइ उन्हनि जा ॿार या त नैनीज़ जे आसरे ते आहिनि या डे केयर सेंटर्स आहिनि वर्किंग वुमेन्स लाइ, जिथे हू पंहिंजो ॿार खणी वञनि थियूं, उते ड्रॉप कनि थियूं ऐं 7 या 8 कलाकनि लाइ जेसि ताईं हू ड्यूटी कनि थियूं त उन्हनि जे ॿार खे का ॿी औरत ॾिसे थी। हाणे तव्हां पंहिंजो ॿारु जॾहिं कंहिं ॿिए माण्हूअ जे हथ में ॾिनो जंहिंसां हुनजी फिज़िकली इमोशनली का अटैचमेंट कोन्हे, तव्हांजे ॿार सां हुनजी का अटैचमेंट कोन्हे, त उहा औरत 7 या 8 कलाक तव्हांजे ॿार जी कहिड़ी तरबियत कंदी? उहा त सिर्फ़ु पंहिंजी ड्यूटी कंदी। त इन करे माहिर नफ़्सियात इहो चवनि था त जेको ॿारु आहे उन जे लाइ माउ जो मौजूदु हुअणु ज़रूरी आहे। माउ मौजूदु हूंदी त उन ॿार जी शख़्सियत बि बहितर थींदी ऐं उनजी तरबियत बि सुठी थींदी। तंहिंखां पोइ असां अचूं था ॿी नीड ते। ॿार जी ॿी अहम घुर्ज जेकी आहे उहा कहिड़ी आहे? उहा आहे प्यार ऐं तवजा। तव्हां नोटिस कयो हूंदो त ॿार खे अहमियत खपे, ॿार खे तवजा खपे। ॿारु चाहींदो आहे त उनखे गौर सां ॿुधो वञे, उनजा नाज़ नख़रा खयां वञनि ऐं अनफॉर्चुनेटली असां वटि इहो ट्रेंड ई कोन्हे। असांजो ॿारु जेकॾहिं ॻाल्हाईंदो आहे त असां हुनखे दड़के सां माठि कराए छॾींदा आहियूं, चुप कर, हरू भरू तो मथो खाई, ॾिसी कोन थो त मां को ज़रूरी कमु थी कयां। तव्हां हिकिड़ो केॾो नेगेटिव एक्ट जेको आहे उहो कयो ऐं तव्हां कहिड़ो नेगेटिव मैसेज पंहिंजे ॿार ॾे कन्वे कयो, इन ते तव्हां जेकॾहिं थोरो बि सोचो त शायदि असां पंहिंजे अमलनि खे काफ़ी बहितर करे सघूं। ख़ासि करे भेनरुनि खे आउं गुज़ारिश कंदसि त जॾहिं ॿारु ॻाल्हाए थो त भले हू बेकार ॻाल्हि करे रहियो हुजे, असांखे ख़बर हूंदी आहे त हू जेका ॻाल्हि करे पियो दैट इज़ नॉट इम्पॉर्टेंट, अहम न आहे। पर अहमियत इन ॻाल्हि जी न आहे त हू कहिड़ी ॻाल्हि थो करे। अहमियत इन ॻाल्हि जी आहे त तव्हांखे पंहिंजे ॿार खे ॿुधणो आहे, त जीअं हुनखे इहो अहसासु थिए त हा मुंहिंजे पेरेंट्स वटि, मुंहिंजी माउ वटि मुंहिंजे लाइ टाइम आहे, अहमियत आहे, हूअ मुंहिंजी ॻाल्हि खे तवजा ॾिए थी, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झे थी। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हांजो ऐं ॿार जो हिकिड़ो बेटर रिलेशनशिप डेवलप थींदो, दोस्ताणो रिलेशनशिप डेवलप थींदो। इन जे हवाले सां नफ़्सियात जो माहिर आहे एडलर, जंहिं चयो आहे त बच्चे की नशोनुमा, तरबियत और तालीम, इन सब के लिहाज से माँ की बेहद अहमियत है। माँ की मोहब्बत बच्चे के दिल में मोहब्बत की जोत जगाकर उसे इस काबिल बनाती है कि वो अपने और माहौल के बाहमी ताल्लुकात का तयन करने के काबिल होता है। बच्चे के लिए मोहब्बत ग़िज़ा जितनी ही ज़रूरी है।
इनफरादी नफ्सियात के तजुर्बात ने साबित किया है कि वो बच्चे जो चोरी करते हैं उनमें से अक्सरियत मोहब्बत के भूखे बच्चों की होती है। इसके अलावा नाकाफ़ी मोहब्बत की वजह से बाज़ बच्चे सुस्त, निकम्मे और कुन जहन बन जाते हैं। तव्हां ॾिसो त सिर्फ़ प्यार न मिलण जे करे ॿार जी नफ़्सियात ते केतिरा मनफ़ी असर पवनि था। उहो ॿार सभिनी नेगेटिव शयुनि ॾांहुं माइल थिए थो। रिसेंटली ॿारनि में ज़हनी दबाव जे कारणनि जे हवाले सां हिकु तहक़ीक़ थी आहे। वॉशिंगटन यूनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन इन इदारे में हिकु रिसर्च स्टडी पेश कई आहे। हिन तहक़ीक़ में बेसिकली हिकिड़ी क्लास जे साॻी उमिरि जे 91 शागिर्दनि खे शामिल कयो वियो ऐं 3 खां वठी 7 सालनि ताईं उन्हनि खे मुख़्तलिफ़ करिकुलर निसाबी ऐं ग़ैर निसाबी जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि जे ज़रिए ऑब्ज़र्व कयो वियो त ही ॿार कहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ शयुनि ॾांहुं रिस्पॉन्स कनि था, उन्हनि जो एटीट्यूड या जेको बिहेवियर आहे उहो कहिड़ो आहे। ऐं उन्हनि 3 खां 7-8 सालनि जे अरसे ताईं उन्हनि जेके ऑब्ज़र्वेशन्स कयूं उन्हनि खां पोइ उहे ई ॿार जॾहिं 10 सालनि जी उमिरि खे पहुता त उन्हनि सभिनी ॿारनि जे ज़हन जो स्कैन करायो वियो ऐं जेके फाइंडिंग्स निकितियूं उहे फाइंडिंग्स इहे हुयूं त उहे ॿार जिन जूं मदर्स सपोर्टिव हुयूं, प्यार कंदड़ हुयूं, ख़्यालु रखंदड़ हुयूं, उन्हनि जे ज़हन जो जेको हिपोकैम्पस वारो हिसो आहे उहो ॿियनि ॿारनि जी भेट में 10% वधीक हो। हाणे असां अचूं था हिन ॻाल्हि ते त वॉट इज़ हिपोकैम्पस, छाखे असां हिपोकैम्पस चवंदा, कहिड़ी बला आहे। माज़रत, हिपोकैम्पस दिमाग़ी साख़्त में लिम्बिक सिस्टम जो हिकु अहम हिसो आहे जेको ॿार जी सिख्या जे अमल, यादाश्त जोड़ण ऐं ज़हनी दबाव जी घटि वधाईअ लाइ ज़िम्मेदारु हूंदो आहे। यानी जेकॾहिं हिपोकैम्पस ॿार जो कमज़ोर रहिजी वियो त हू न सिखी सघंदो, न हुनजी यादाश्त बहितर हूंदी ऐं उनखां अलावा हू ज़हनी दबाव जो शिकार पिणु रहंदो। हाणे हिन ग्रुप में जेके फाइंडिंग्स थियूं उन्हनि में इहा ख़बर पई त 41 ॿार क्लिनिकल डिप्रेशन जो शिकार हुआ ऐं उहे ई ॿार हुआ जिन जूं माइरूं लापरवाह हुयूं, सुस्त हुयूं, जिन उन्हनि खे तवजा कोन ॾिनी, जिन उन्हनि खे ॿुधो कोन, जिन जी ज़िंदगीअ में उन्हनि जा ॿार उन्हनि जे लाइ सेकेंडरी हैसियत रखनि पिया। ॿार जी बहितर तरबियत जो टियों अहम नुक़्तो आहे घर जो माहौल ऐं रिश्तनि जो बाहिमी तालुक़। जेकॾहिं घर जो माहौल वणंदड़ ऐं पुरअमन आहे, घर में डिसिप्लिन आहे, घर जा सभई फ़र्द हिक ॿिए सां सहकार कनि था, ज़िम्मेदार आहिनि, हिक ॿिए खे इज़त ॾियनि था, त अहिड़ो घर जन्नत मिसल आहे। अहिड़े माहौल में पलजंदड़ ॿार में समूरा मस्बत गुण तव्हांखे मिलंदा। हू ख़ुदि एतमाद बि हूंदो, हुन में सब्र बि हूंदो, हुन वटि हमदर्दीअ जो गुण बि हूंदो, मुस्तक़िल मिज़ाजी बि हूंदी, वक़्त जी पाबंदी, ख़ुशि मिज़ाजी ऐं उन सां गॾोगॾु बहितर तालीमी कारकर्दगी। उन जे उबतड़ जिन घरनि में वालदेन ॿारनि जे साम्हूं हर वक़्तु झेड़ो कनि था, हिक ॿिए खे घटि वधि ॻाल्हाइनि था, घर में टेंशन क्रिएट कनि था, या माउ ख़ासि तौर सां उहा माउ जेका सुबुह जो सवेर नथी उथे, ईअं सम्झो त उन पंहिंजी ॿारनि जी तरबियत जी जेका जंग आहे उहा 70% हाराए छॾी। छाकाणि त जेका माउ 12 वॻे थी उथे, 1 वॻे थी उथे, जेका पंहिंजे ॿार खे अटेंड नथी करे, उनखे नाश्तो नथी कराए, उनखे स्कूल लाइ तयारु नथी करे, उनखे स्कूल लाइ छॾे नथी सघे, त उनजी अधु खां वधीक शख़्सियत डैमेज करे छॾी। या ॿारनि खे प्यार ऐं केयर नथी मिले त अहिड़नि ॿारनि में ॾिठो वियो आहे त मनफ़ी रुझान तमामु घणा ऐं नफ़्सियाती मुंझारा तमामु घणा मिलनि था। अहिड़े ॿार सां आमतौर 2 क़िस्मनि जी सूरत हाल थींदी आहे। अहिड़ी शख़्सियत वारा ॿार जिन जे घरनि जो माहौल बहितर न आहे उहे या त इंट्रोवर्टेड थींदा आहिनि या एक्सट्रोवर्टेड थींदा आहिनि। हाणे इंट्रोवर्टेड जो मतिलबु इहो आहे त अहिड़े माहौल में रहंदड़ ॿार हमेशह डिप्रेशन जो शिकार हूंदो, हीसियल हूंदो, ख़ौफ़ज़दा हूंदो, ख़ामोश रहंदो, इनसिक्योर हूंदो ऐं उन में कॾहिं बि तव्हांखे ख़ुदि एतमादी न मिलंदी। ऐं जेकॾहिं अहिड़े ॿार जी तव्हां तालीमी कारकर्दगी ॾिसंदव त उहा हमेशह तव्हांखे 0 मिलंदी। हू इंट्रस्टलेस हूंदो, कंहिं शइ में हुनजी दिलचस्पी न हूंदी। अहिड़नि ॿारनि में ई ख़ुदकुशीअ जो रुझान वधीक हूंदो आहे, छाकाणि त हू इंट्रोवर्टेड आहिनि, हू कंहिं ॿिए खे नुक़सानु नथा पहुचाए सघनि। इन करे हुननि जे अंदर में जेका कावड़ ऐं जेको नाराज़गी आहे, जेको किरोध आहे, पोइ उनखे हू पंहिंजो पाण खे ई नुक़सानु पहुचाए रिलैक्स कनि था।
ॿिए तरफ़ जॾहिं असां एक्सट्रोवर्टेड ॿार ॾिसूं था जेके न लाड़े ॾांहुं माइल थियनि था त अहिड़ा ॿार बाग़ी थींदा आहिनि, झेड़ाकार ऐं बदतहज़ीब थींदा आहिनि, बदतमीज़ थींदा आहिनि, रोल हूंदा आहिनि, नशे जी आदत, कंहिं बि क़िस्म जे नशे जी आदत उन्हनि में जल्दी डेवलप थींदी आहे ऐं क्राइम ॾांहुं अहिड़ा ॿार तमामु जल्दी राग़िब थींदा आहिनि, छाकाणि त हू पंहिंजी महरूमियुनि जो जेको बदिलो आहे उहो ॿियनि खां वठंदा आहिनि। पंहिंजो पाण खे नुक़सानु पहुचाए, इंट्रोवर्टेड ॿारनि वांगुरु हू पंहिंजो पाण खे नुक़सानु नथा पहुचाइनि, बल्कि हुननि जी जेका नफ़्सियात डेवलप थिए थी उहा इहा थी थिए त मुंहिंजी या महरूमी या मुंहिंजो जेको इहो नफ़्सियाती मुंझारो आहे उनजो बदिलो मूंखे ॿियनि खे नुक़सानु पहुचाए वठिणो आहे। पोइ अहिड़ो ॿारु चोरी बि कंदो, क़तल बि कंदो ऐं हर क़िस्म जे क्राइम में मुलविस हूंदो। मुंहिंजो कुझु सजेशन्स आहिनि जेके बींग मदर मूं पाण बि महसूसु कयूं आहिनि त हिकु बहितर माउ थियण जे लाइ हिकु औरत छा छा करे सघे थी। सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त तव्हां पंहिंजे ॿार खे टाइम ॾियो। बेशक तव्हां वर्किंग वुमेन आहियो, तव्हांजो स्केड्यूल तमामु घणो टफ आहे, तव्हां शाम जो ख़बर न आहे, मुल्की हालतूं ॾाढियूं ख़तरनाक आहिनि, जेसीं ताईं इंसानु घर पहुचंदो आहे तेसीं ताईं एबनॉर्मल थी चुको हूंदो आहे। वर्किंग जेकी प्लेस आहे उन जा अलॻि हेज़र्ट्स हूंदा आहिनि, उते बि साज़िशूं आहिनि, उते बि टंग छिक लॻी पई आहे, उते बि कॉम्पिटिशन आहे, उते बि झेड़ो करिणो आहे, उते बि मुंहुं ॾियणो आहे। पर घर जे अंदरि जॾहिं तव्हां अचो था, दरवाज़े खां एंटर थियो था त पंहिंजूं उहे सभु शयूं तव्हां छॾे ॾियो, छाकाणि त तव्हां हाणे कंहिं अहिड़े माहौल में दाख़िल थिया आहियो जेको तव्हांजो मेन टारगेट आहे। इन करे पंहिंजे ॿार खे टाइम ॾियो, उन सां खेॾो, बेशक 15 मिंट सही। मुंहिंजी नंढड़ी जेको आहे अक्सर चवंदी आहे त अम्मी मां लिकां थी, तूं मूंखे ॻोल्ह, ऐं मां घर में बेडनि जे हेठां सोफ़नि जे हेठां लिकी वेंदी आहे ऐं यकीन कयो कि ॿार वांगुरु उनखे ॻोल्हींदी आहियां, हालांकि मूंखे ख़बर हूंदी आहे त उहा किथे लिकी पई आहे, पर मां चवंदी आहियां मनाइल त नज़र ई नथी अचे, ॾाढी ॾुखी जॻह ते लिकियल आहे, अलाए काॾे हली वई, त यकीन कयो एॾी ख़ुशि थींदी आहे ऐं खिलंदी बि आहे। पोइ वात ते हथु रखंदी आहे त अमीअ खे ख़बर नथी पवे त मां किथे आहियां, ऐं पोइ चवंदी आहे अमी ॾिस मां केॾी ॾुखी जॻह ते लिकी हुयसि, तूं त मूंखे ॻोल्हे ई न सघीं। त इहा तव्हांजी हिकिड़ी 15-20 मिंटनि जी एक्टिविटी आहे, पर तव्हांजो सॼे ॾींहं जो थकु लही वेंदो जॾहिं तव्हां पंहिंजे ॿार खे ख़ुशि ॾिसंदव, हू खिली रहियो आहे ऐं हुन जा जेके अहसास ऐं जज़्बा आहिनि हू जॾहिं तव्हां सां शेयर करे रहियो आहे, तव्हां हुनखे टाइम ॾेई रहिया आहियो, त तव्हांजो सॼो थकु लही वेंदो। इन करे पंहिंजे ॿारनि सां खेॾो, उन्हनि खे टाइम ॾियो, उन्हनि खे कहाणियूं ॿुधायो। ज़रूरी आहे त राति जे टाइम जॾहिं ॿारु सुम्हे थो, नंढड़ो आहे, त उनखे का न का नंढी कहाणी ज़रूरु ॿुधायो। ॿार में क्रिएटिविटी पैदा थींदी आहे, ॿार में मॉरल वैल्यूज़ पैदा थींदियूं आहिनि। तव्हांखे सुठा अख़लाक ॿारनि खे सेखारणा आहिनि न, त तव्हां उन्हनि खे इहो न चओ त बाबा कूड़ न ॻाल्हाईंदो कर, चुगली न कंदो कर, हीअं न कंदो कर, हूअं न कंदो कर। उन्हनि खे स्टोरीज़ जे ज़रिए तव्हां इहे मैसेजिस ॾाढे इफेक्टिवली नमूने ॾेई सघो था ऐं हू उन्हनि शयुनि ते अमल बि कंदा। उन सां गॾोगॾु तव्हां ॿार जा सुठा दोस्त बणिजो। अॼु जो दौरु एॾो क्रिटिकल दौरु आहे, मां अक्सर पेरेंट्स खे चवंदी आहियां त पंहिंजे ॿार खे ॿाहिरि घिटीअ में खेॾण जी परमिशन न ॾियो। हाणे जेके डेवलप कंट्रीज़ आहिनि, यूरोपियन कंट्रीज़ आहिनि, उन्हनि जे अंदरि ट्रेंड इहो आहे त ॿार खे कतई गलीअ में कोन छॾियो वेंदो आहे त वञी खेॾे। असां वटि आम चवणी आहे त ॿार जो खा ॾिया, उन वटां सिखंदो, पर यकीन कयो ॿारु नेगेटिव शइ पहिरियां सिखंदो आहे, पॉज़िटिव कोन सिखंदो। जेका शइ ग़लति हूंदी, ख़राबु हूंदी, उनखे हू पहिरियां एडॉप्ट कंदो। ऐं इहा बि हिकिड़ी रिसर्च आहे त ॿारु जेके 5 या 6 कलाक स्कूल जे अंदरि गुज़ारे थो, उन में उनजी सोशल लिंग्विस्टिक या जेको आहे सो साइकोलॉजिकल जेकी डेवलपमेंट आहे उहा काफ़ी बहितर तरीक़े सां थी वञे, छाकाणि त 7-8 कलाक हू ॿियनि ॿारनि सां उते मौजूदु आहे, उते हू पढ़े थो, सिखे थो, खेॾे थो, उन्हनि सां उन्हनि जो इंट्रैक्शन आहे। त ॿार खे फर्दर गलीअ में छॾण जी ऐं खेॾण जी ज़रूरत नाहे। घर में तव्हां मौजूदु आहियो त महिरबानी करे मोबाइल फ़ोन्स, टैबलेट्स वग़ैरह कुझु बि इस्तेमालु न कयो। गुज़िरियल ॾींहंनि में फेसबुक ते हिकिड़ी वीडियो शेयर थी हुई, अॼु शब्दम 5 मिंट मिलंदा पिया। फेसबुक ते हिकिड़ी वीडियो शेयर थी, मूं हुनखे ॾाढो लाइक कयो। उन में ॾेखारियो वियो त ॾाॾी आहे, ॾाॾो आहे, माउ आहे, पीउ आहे, चाचो आहे, पुफी आहे, ॿार वेठा आहिनि, घर में 7-8 माण्हू आहिनि, पर 8 वटि मोबाइल आहिनि ऐं सभु हिकिड़े कमरे में वेठा आहिनि, पर हिक ॿिए खां एतिरा लातालुक़ आहिनि, जो को कार्टून पियो ॾिसे, को कुकिंग रेसिपी पियो ॾिसे, को जेको आहे सो लेक्चर पियो ॿुधे, ऐं को जेको आहे कपिड़नि जी डिज़ाइन पियो चेक करे।
त तव्हां ॾिसो त ग्लोबल विलेज जे अंदरि जिथे असांखे तमामु घणियूं फैसिलिटीज़ आहिनि उते असां हिकिड़ी जॻह ते गॾु वेही बि केतिरो परे थी विया आहियूं जो असां हिक ॿिए सां नथा ॻाल्हायूं, असां पंहिंजा प्रॉब्लम्स पंहिंजूं फीलिंग्स नथा शेयर कयूं, पर उन खां असां इहो बहितर था सम्झूं त असां मोबाइल ऐं टैबलेट ते टाइम स्पेंड कयूं, त इते रिलेशन्स ब्रेक थियनि था, रिलेशन इते टुटनि फुटनि पिया। तव्हां असांजो सभ खां वधीक शिकायत कंदा आहियूं त ॿार असांजो बदतमीज़ आहे, बदतमीज़ी थो करे, ॿुधे नथो, छो था असां इहा शिकायत कयूं? असां पंहिंजे ॿार खे इन स्टेज ते पाण बीहारियो आहे, छो त असां हुनखे पाण घर में अहिड़ो माहौल प्रोवाइड करे ॾिनो आहे, असां हुनखे छो मोबाइल हथ में पकड़ाई आहे, असां छो हुनजो चेक एंड बैलेंस नथा कयूं, कंहिंसां मिले थो, कंहिंसां उथे वेहे थो, कंहिंसां दोस्ती अथसि, कहिड़ियूं एक्टिविटीज़ अथसि, ग़लति एक्टिविटीज़ में मुलविस त नाहे। चवण जो मतिलबु इहो आहे त ॿार जो चेक एंड बैलेंस हुअणु खपे। तव्हां पंहिंजे ॿार ते एॾी कड़ी नज़र रखो जीअं पुलिस वारो चोर ते रखंदो आहे, ऐं त जीअं तव्हांखे ख़बर पवे त तव्हांजो ॿारु कहिड़ियुनि एक्टिविटीज़ में मुलविस आहे, उहो छा पियो करे, किथे कुझु ग़लति त न पियो करे। वर्किंग वुमेन्स लाइ सलाह आहे त ॿार जी डेवलपमेंट जा बुनियादी 3 खां 5 या 7 साल हूंदा आहिनि, इन में हू पंहिंजे प्रोफेशन में थोरा सेक्रीफाइसिस कनि, कुझु क़ुर्बानियूं ॾियनि, ऐं जेकॾहिं फुल टाइम जॉब्स कनि थियूं त पार्ट टाइम ते अची वञनि, ऐं जेकॾहिं जॉब करणु एतिरी नेसेसरी न आहे त पोइ बहितर आहे त जॉब खे छॾे ॾियनि ऐं पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियनि। जॾहिं उन्हनि जी डेवलपमेंट थी वञे त पोइ हू वरी पंहिंजी जॉब स्टार्ट करे सघनि थियूं, नौकिरी करण लाइ सॼी ज़िंदगी पई आहे। ॿारनि में रीडिंग जी आदत ज़रूरु डेवलप कयो, ऐं उन खां पोइ इहे कुझु बुनियादी शयूं आहिनि जेके मूं सम्झूं त जेकॾहिं माइरूं इन्हनि शयुनि खे अडॉप्ट कनि थियूं त हू पंहिंजे ॿारनि जी हिकु बहितर तरबियत करे सघनि थियूं या उन्हनि जी शख़्सियत साज़ीअ में को बुनियादी किरदारु अदा करे सघनि थियूं। पर्ची अची वई आहे, इन करे आउं हाणे मुख़्तसिर कंदसि ऐं आख़िर में कुझु ख़ूबसूरत सिटूं आहिनि जेके माउ खे अर्पींदसि। मेरे दिल की मस्जिद में जब भी तेरी यादों की अज़ान होती है ए माँ, मैं अपने ही आंसुओं से वज़ू करके तेरे जीने की दुआ करती हूँ। महिरबानी अदी। सिंध फ़न ऐं फ़िक्र जी सरज़मीन आहे जिते समाजी जागरता जे सफ़र में केतिरा ई असांजा इल्मी अदबी सरवाण मौजूदु आहिनि जिन इल्मी अदबी वादवीज में अहम किरदारु अदा कयो। डॉक्टर परवीन मूसा मेमण बि असांजी अहिड़ी सफ़ीर ऐं अॻवान रही आहे। पाण मुहक़िक़ ऐं तर्जुमे निगार जी हैसियत में पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखे थी। सिंधी अदब जी तरक़ी में औरतुनि जे किरदार जे हवाले सां सदन PhD जो तहक़ीक़ी मक़ालो छपियलु आहे। ऐं खेनि गुज़ारिश कंदुसि त मुक़ररु वक़्तु अंदरि पंहिंजो मक़ालो असां सां पेश कनि। डॉक्टर परवीन मूसा मेमण साहिबा। अस्सलाम वालेकुम। स्टेज ते वेठल हाल में मौजूदु सभु भाउर भेनरूं, सभ खां पहिरीं त आउं थोराइती आहियां लैंग्वेज अथॉरिटी जी सेक्रेटरी मोहतरमा शबनम गुल जी ऐं ख़ुदि सॼे हिन मांडाण खे सजायो आहे। हिन उनवान जी ज़रूरत हिन खां घणो अॻु में हुई ऐं पर त बि सुठो थियो जो अॼु हिन मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो ॿुधण जो मौक़ो मिलियो। एॾो अहम मौज़ू आहे जंहिं ते बार बार ॻाल्हाइजे, जंहिं ते बार बार फ़िक्र कजे ऐं ॿोली जे हवाले सां जेकॾहिं असां हिन मौज़ूअ खे छेद करियूं त ॿोलीअ जे वाध बीज में माउ जो किरदारु, हिन में 4 लफ़्ज़ था अचनि। ॿोलीअ जी वाध बीज, माउ ऐं माउ जो किरदारु, ठीकु आहे न। जेकॾहिं असां हिन एतिरे टॉपिक खे अलॻि मक़ाले जे हिसाब सां तोरियूं ऐं हिन में रेफरेंसिस ॾेई उन हिसाब सां बाक़ाइदे पेपर लिखूं त उहो असांजी भेनरूं पेश करे चुकियूं आहिनि। ऐं एज़ाज़ी महिमान उन्हनि सभिनीनि जी थोराइती आहियां जिन्हनि सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। हाणे ॿोली जेका आहे सा छा आहे, या त पाण खे ख़बर आहे त ॿोली लफ़्ज़नि जो मेड़ आहे, पर उहे लफ़्ज़ बातरतीब ऐं बामान्या हुजनि ऐं मतिलब सां ठहकंदड़ हुजनि। दुनिया में केतिरियूं ई ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि, रोज़ु केतिरियूं ॿोलियूं मरी फना थी थियूं वञनि, केतिरियूं ॿोलियूं ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि में असांजी सिंधी ॿोली आहे, ठीकु आहे। ऐं ॿोलीअ जे ज़िंदा रहण या वाध बीज में
एक माउ छा थी करे सके, समाज छा थो करे सके ऐं ॿियनि सभिनीनि जो केतिरो किरदारु आहे। अॼु असां सिर्फ़ु माउ जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। ॿोलीअ जे वाद विच में माउ जो किरदारु जेको आहे उन वक़्त खां शुरू थो थिए जॾहिं खां बचिड़ो माउ जे पेट में थो अचे ऐं हुनजो तालुक़ु माउ सां थिए थो ऐं उहो माउ जे मरण ताईं उन ॿार जी माउ जी हयातीअ ताईं उहो तालुक़ु क़ाइमु आहे। इहो कोन्हे त सिर्फ़ु ॿार जे नंढपण सां आहे। नंढपण जी ॿार जी एज असां काउंट कंदासीं पैदाइश खां वठी ॿार काउंट थिए थो 18 साले ताईं। 18 साले खां पोइ हुन जवान आहे, हुनखे पंहिंजो शनाख़्ती कार्ड आहे। 12 मुल्कनि में हू आज़ादु आहे पंहिंजे हर बुरे भले जो, पंहिंजी मैरिज करण जो, पंहिंजे कमाइण जो, पंहिंजे घर ठाहिण जो। असां वटि वरी बि थोरो ॿियो सिस्टम आहे। असीं तरक़ी पज़ीर मुल्क आहियूं। असां वटि ॿारु माइटुनि सां गॾु हुजे थो। 25-30 साले खां पोइ सेठ वञी थिए थो। हाणे त जुठ थी वई आहे सफ़ा बेरोज़गारीअ जे करे। माइट परेशान आहिनि, नौजवान सेठी कोन पिया थियनि ऐं नियाणियूं अलहमदुल्ला असांजूं पढ़ी अॻियां अचनि पियूं। पर हाणे ॿारु जेको आहे माउ खां छा सिखे थो, असल ॻाल्हि इन ते अचूं ऐं माउ उनखे पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां छा सेखारे थी। ॿोलीअ जा ॾिसो 2 पहलू आहिनि। हिकिड़ो ॿोली ॻाल्हाइण ऐं लिखण जो, ॿियो तइलीमी पहलू, ॿियो तासराती पहलू। यानी ॿोलीअ खे असीं मुख़्तलिफ़ हवालनि सां विरहाईंदासीं। हाणे जेकॾहिं माउ ॿार खे सेखारे थी त माउ नंढपण में उनखे ॻाल्हाइण जो लफ़्ज़, लहजो, उथी वेठी, फज़ीलत, सम्झ, हिदायतूं हया जे ज़रिए, अदब जे ज़रिए, कहाणियुनि जे ज़रिए, टुटकनि जे ज़रिए पंहिंजे हवाले सां हुनजे ज़हन में आस्ते आस्ते इंड्यूस कंदी वेंदी आहे। उहो माउ ते डिपेंड थो करे। जेकॾहिं असांजी माउ सही माहौल में ख़ुदि न पली वॾी आहे, हुनजी ॿोली सुठी कान आहे, हुनजो लहजो, हुनजो तलफ़ुज़, हुनजी कावड़ीली नेचर या हुनजो अब्यूज़िंग वे, ॻोठनि में असां वटि औरत जेका आहे 2 तबक़नि में विरहायल आहे। हिकिड़ी शहरी औरत, हिकिड़ी ॻोठाणी औरत। उनखां पोइ वरी औरत ॿियनि 2 तबक़नि में विरहायल आहे। हिकिड़ी एजुकेटेड औरत, पढ़ियलु लिखियलु ऐं सर्विंग आहे या जॉब कंदड़ आहे। ॿी औरत उहा आहे जो एजुकेटेड आहे पर घर में आहे। ठीकु आहे, उहा बि पंहिंजो घर सुठे नमूने संभाले थी। ज़रूरी कोन्हे सभु एजुकेटेड ऐं जॉब कयल औरतूं पंहिंजे ॿारनि जी सुठी तरबियत कनि या उन्हनि खे पंहिंजे ॿोलीअ ॾांहुं मुतवजा कनि। ॿोली ॿारु माउ खां सिखे थो, माउ कहिड़े बि हंध जी हुजे, कहिड़े बि माहौल जी हुजे। ठीकु आहे, उहो माउ ते डिपेंड करे थो, उन ॿार जे माहौल ते, माउ जे माहौल ते डिपेंड करे थो। असांजी सिंधी ॿोली हिकिड़ी तमामु वॾी, वसी ऐं बुणाइती ॿोली आहे ऐं सिंध हिकिड़ो क़दीम असांजो विरसो, क़दीम मुल्क आहे। ऐं सिंधी ॿोलीअ जे वाद विज जे हवाले सां जे असां पंहिंजे हिन टॉपिक जे हवाले सां ॻाल्हायूं त असांजूं माण्हूं सुजाॻ आहिनि, सुजाण आहिनि, पंहिंजे ॿारनि सां सुठी ॿोलीअ में ॻाल्हाइनि थियूं ऐं जे ॻोठनि में बि आहिनि। हाणे उहो ॾिसो इंडिविजुअल अलॻि ॻाल्हि आहे, पर जनरली असांजी ॿोली जेका आहे सही नमूने वधे विझे पई। पर असां ॿाराणे अदब खे ॾिसंदासीं त ॿाराणो अदब असांखे इंतिहाई ॾुख सां चवणो पवंदो त असांजो ॿाराणो अदब तमामु थोरो छपिजी रहियो आहे। लिखण वारा बि थोरा आहिनि, वठण वारा बि थोरा आहिनि ऐं हाणे हिननि पीरियड में अञा बि कुझु चढ़ियो आहे त ॿार खे सिंधी ॿोलीअ ॾांहुं असीं राग़िब करियूं, सिंधी ॿोली पढ़ाइण ॾांहुं। ऐं उन में हू कुझु सिख्या इंसान जी ज़हनी सिर्फ़ु माउ जे हंज में नथी थिए, इल्म एजुकेशन ऐं रीडिंग सां थिए थी। त असां वटि रीडिंग जे हवाले सां ॾिसूं त बदकिस्मतीअ सां सिंध में स्कूलनि जो डबल सिस्टम आहे। हिकिड़ो असां वटि तइलीमी निज़ाम जेको आहे सो प्राइवेट स्कूलनि जो ॼार आहे, हिकिड़ो असांजा गवर्नमेंट स्कूल्स आहिनि। गवर्नमेंट स्कूल्स जेके बि आहिनि अलहमदुल्ला उन्हनि में सिंधी ॿोली सही पढ़ाई वञे थी ऐं ॿारनि खे उते सिंधी ॿोलीअ ते चङो ख़ासो उबूर अची थो वञे। पर शहरनि में रहंदड़ स्कूलनि जो हाल ॾाढो बुरो आहे। इन करे जो हुते असां वटि तदरीसी तौर ते सिंधी ॿोली नाफ़िज़ कोन्हे। ऐं पाण हिन वक़्तु मौजूदा वक़्तु CSS अकेडमीज़ में पढ़ायां थी। मुंहिंजी मास्टर सिंधीअ में आहे, PhD सिंधीअ में आहे। मूंखे ॾुख सां चवणो थो पए केतिरा ॿार मूं वटि ईंदा आहिनि, पंहिंजो मज़मून लिखी उन में का माना सही हिकिड़ो फुल जुमिलो 2 जुमिला मुश्किल सां था मिलनि। बाबा तव्हांजी सिंधी एॾी ख़राबु छो आहे? मीन्स असां सिर्फ़ु जेको आहे सो स्कूल्स में इंग्लिश मीडियम में पढ़ियो, पोइ तंहिंजे करे असांखे पोइ तव्हां सिंधी सब्जेक्ट कीअं था खणो जॾहिं तव्हांजे सब्जेक्ट में 72 बुक्स हिकिड़े सिंधीअ जे CSS जे ऑप्शनल पेपर में आहिनि। निसाब रखण वारनि कोन सोचियो त असांजा ॿार CSS जो ई सिंधीअ जो सब्जेक्ट कीअं पास कंदा। 72 किताबे मां 36 मददी किताब आहिनि, ॿिया कंपलसरी आहिनि। हाणे उहे ॿार कीअं सिंधी, जॾहिं असांजा ॿार सिंधी सब्जेक्ट चलो CSS में ऑप्शनल आहिनि न खणनि,
PCS में जॾहिं खणनि था त PCS में कंपलसरी आहे, माने असांजा ॿार PCS ऑफिसर्स न थियनि। इन जो सबबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां एजुकेशन निज़ाम में सिंधी ॿोली सही राइज कोन्हे। ॻोठनि जा ॿार PCS कनि पिया, शहरनि जा ॿार PCS में फेल आहिनि। त माना इहो त थियो तालीमी निज़ाम। हाणे असीं अचूं माउ जेकर असांखे सुठी सिंधी सेखारे, ॿारनि खे ॿोली सही सम्झाए, अॻियां आणे थी, अॻियां रस्ता बंदि आहिनि। माउ ॿार खे कच्छ में विहारे त कोन वेठी आहे न, ॿार अॻियां माहौल में निकिरे थो त उते उन्हनि जे लाइ तइलीमी तौर ते शहरनि में रस्ता बंदि आहिनि। पर ऑन द होल जेको आहे सो ॻोठनि में ॿियनि हंधनि ते असांजा ॿार सिंधी पढ़नि पिया ऐं उन्हनि खे सही पंहिंजे ॿोलीअ जी नॉलेज आहे। जनरली असां इहो चवंदासीं त माउ जी वॾी अहमियत आहे। ॿार जे हुंगड़ियूं ॾियण, जीअं ॿार उहा उहा कंदो आहे, उन वक़्त खां वठी माउ जो वास्तो ॿार सां पए थो मरण ताईं। हूअ पंहिंजी सुठी ॿोली ॻाल्हाए, सभिनी नमूने रहे, पंहिंजे ॿार खे सही सलाहूं ॾे, साबित क़दम रखे, रिलीजियस नॉलेज ॾे, उथण वेहण जा आदाब सही तरीक़े सां ॿोलीअ में सेखारे, पंहिंजे वेझो रखे, त इहो ई माउ जो किरदारु आहे। पर तव्हां इहो कतई न चओ त पीउ जो को वास्तो कोन्हे। इन ॻाल्हि खां आउं डिनाए थी करियां, छो जो 100 मार्क मां जेकॾहिं असां 70 मार्कनि खे मार्कूं माउ खे ॾींदासीं त 30 पीउ जो ज़रूरु आहिनि। माउ पीउ जे गॾियल शादीशुदा ज़िंदगीअ खां पोइ औलाद थो पैदा थिए, ऐं औलाद पीउ जी ओतिरी जवाबदारी आहे जेतिरी माउ जी। ठीकु आहे न। जेकॾहिं पीउ उन्हनि सां वेझो हूंदो, वेंदो, कचहरियूं कंदो, असांजे पीउ असां सां ॾाढियूं कचहरियूं कयूं। असांखे विहारे बाबा चवंदो हो त बाबा डान पढ़ो, हीअ अख़बार पढ़ो, हीअ रिसालो पढ़ो। ऐं आउं चवां थी मुंहिंजे तरबियत में वॾो हथु ऐं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां बाबा जो आहे। मुंहिंजो पीउ मुख़्तियार कार हो, डॉक्टर नबी बख़्श साहिबु हुते पंहिंजे लोक अदब जे कम जे सिलसिले सां विया त बाबा मूंसां हिकिड़ो बेत शाह जो शेयर कयो। टाइम तंग आहे न त आउं तव्हांखे ॿुधायां त माना नबी बख़्श साईं जेको आहे उन बेत जे मान्या जे लाइ तमामु घणी तहक़ीक़ ते कई त बाबा चयो उन मजलिस में आउं मौजूदु हुअसि। पोइ बेत बाबा पढ़ी ॿुधायो ऐं शाह जो बेत अहिड़ो जज़्बाती बेत हो जंहिंमें बाबा ॻाल्हि कंदे रोई पियो त माना मूंखे शाह सां उनसियत थी। आउं चवां थी पीउ जो वॾो वास्तो आहे, माउ जो बि आहे, पर जीअं त हिते टॉपिक जे हवाले सां असां माउ ते ॻाल्हाईंदासीं त माउ पंहिंजे ॿार जी शुरूआती तरबियत करे थी, उहा तमामु अहम आहे। उन खां पोइ सॼी ज़िंदगी अहम आहे ऐं माउ खे इहा तवजा ॾियणु खपे। माउ जो वॾो किरदारु आहे ॿोलीअ में ऐं ॿार जे तरबियत में।